गुर्दा असांजे जिस्म जा अहिड़ा उज़व आहिनि जेके रत खे फिल्टर करे जिस्म अंदरां बेकार मादनि खे ॿाहिरि कढण जो कमु कनि था। जेकॾहिं गुर्दनि जे कमकार में खलल पवे त इंसान जी सिहत तबाह थी वेंदी आहे। अॼुकल्ह गुर्दनि जा मसइला ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे त रत जे हथरादू तौर फिल्टर करण वारे तरीक़े डायलिसिस जे मरीज़नि में बि वाध थी वई आहे। पर कुझु अहिड़ा तरीक़ा बि आहिनि जिन ते अमल करे इलाज वारे मोतमार तरीक़े डायलिसिस खां बची सघिजे थो। नंबर 1, जाण जो पाणी। गुर्दनि खे साफ़ करण लाइ जाण जो पाणी ॿिनि तरीक़नि सां इस्तेमाल करे सघिजे थो। हिकु त जाण जो पाउडर ठाहे उनखे हल्के गरम पाणी सां इस्तेमाल कजे त गुर्दनि जी सिहत बहितर रहंदी। ऐं ॿियो, राति जे वक़्तु जाण खे पाणीअ में पुसाए रखिजे। सुबुह जो निंड मां उथण सां नेराने उहो पाणी पी जाण खे चॿाड़े खाइजे त गुर्दनि समेत जिगर जी बि सफ़ाई थी वेंदी ऐं दिलि बि महफ़ूज़ रहंदी। नंबर 2, लूण जो घटि इस्तेमाल। गुर्दनि में रत फिल्टर करण जी सलाहियत त हूंदी आहे, पर उहे लूण खे जज़ब नाहिन करे सघंदा। जेकॾहिं जिस्म में लूण जो मिक़दार वधी वञे त गुर्दनि जे कमकार में रंडक बणिजंदी रहंदी आहे। उन करे मुख़्तलिफ़ खाधनि में लूण जो घटि इस्तेमाल करण समेत सलाद, ॾही ऐं ॿियनि शयुनि ते लूण बुरके खाइण खां पासो करे गुर्दनि जी सिहत बहितर रखी सघिजे। नंबर 3, हेड्र जो इस्तेमाल। हेड्र खाधे में इस्तेमाल थींदड़ हिकु अहिड़ो मसालो आहे जेको ज़ाइके समेत केतिरियुनि ई बीमारियुनि खां बचाए थो। एंटीबायोटिक हुजण जे करे हेड्र सोज, सूर ऐं ॿियनि मसइलनि समेत गुर्दनि जी सिहत बि बहितर कंदी आहे। उन लाइ हिकु कोप पाणीअ खे उॿारे उन में 1 चमचो लीमे जी रस ऐं अधु चमचो खंडु विझी राति जो सुम्हण खां अॻु ऐं सुबुह जो निंड मां उथण खां पोइ नेराने इस्तेमाल कजे त गुर्दा साफ़ थी वेंदा ऐं उन्हनि मां मुख़्तलिफ़ जरासीमनि जो ख़ात्मो थी वेंदो। नंबर 4, मूरीअ जो इस्तेमाल। मूरीअ में पोटाशियम, सोडियम, विटामिन सी ऐं फोलिक एसिड जो झझो मिक़दार हूंदो आहे। मूरी हाज़मे समेत सिहत लाइ मुख़्तलिफ़ फ़ाइदनि वारी हूंदी आहे। जेकॾहिं मूरीअ खे सलाद तौर ते रोज़ानी इस्तेमाल कयो वञे त गुर्दनि जी सिहत बहितर बणाए सघिजे थी। नंबर 5, कलवंजीअ जो इस्तेमाल। कलवंजीअ में सिहत लाइ अनेक फ़ाइदा हूंदा आहिनि। इहो ई सबबु आहे त उनखे मौत खां सवाइ हर मर्ज़ जो इलाज चयो वेंदो आहे। कलवंजी में मौजूदु थाइमोकेनोन जुज़ गुर्दनि जी सिहत लाइ इंतिहाई अहम हूंदो आहे। कलवंजी खे खाधनि में इस्तेमाल करण सां गॾु रोज़ उन जो 1 कोप काढ़ो ठाहे उन में माखी विझी पी सघिजे थो। कलवंजी रत खे फिल्टर कंदड़ गुर्दनि खे फिल्टर करण जो कमु कंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk